वफ़ाक़ी हुकूमत PTI बानी जी अस्पताल मुंतक़िली ते ॿीहर सुप्रीम कोर्ट में नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। ज़रनि मूजिबि चीफ कमिश्नर इस्लामाबाद रजिस्ट्रार ऑफिस जा एतिराज़ ख़त्म करे ॿीहर दरख़्वास्त दाख़िल कराई। दरख़्वास्त में चयो वियो आहे त PTI बानी जी अस्पताल मुंतक़िल करण जे फ़ैसिले में झोल आहिनि। अदालती रूल्स खे नज़रअंदाज़ कयो वियो। मरकज़ी केस में हुकूमत खे धुरो न बणायो वियो। दरख़्वास्त मंज़ूर करे नज़रसानी जी इजाज़त ॾियण जी सिधता अरबा जे ॾींहुं सुप्रीम कोर्ट PTI बानी खे अलशफ़ा अस्पताल मुंतक़िल करण जो हुकुम ॾिनो हो। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां फ़ैसिले ते नज़रसानी जी दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। गुज़िरियल ॾींहुं रजिस्ट्रार ऑफिस तरफ़ां एतिराज़ लॻाए दरख़्वास्त वापसि करे छॾी हुई। PTI बानी खे पिम्स अस्पताल मां तिबी मुआइने बाद वापसि अटाला जेल मुंतक़िल कयो वियो। वफ़ाक़ी वज़ीर अता तरड़ जी तस्दीक। अता तरड़ चयो त अलशफ़ा अस्पताल जे रस्ते ऐं ॿाहिरि सिक्योरिटी जी सूरत सबबि PTI बानी खे पिम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो। अलशफ़ा अस्पताल जा डॉक्टर मौजूदु हुआ। डॉक्टरनि खेसि तिबी तौर सिहतमंद करार ॾिनो। PTI बानी जी भेण उज़मा ख़ान समूरे मरहले दौरान मौजूदु रही। तिबी मुआइने बाद सुबुह 5 वॻे खेसि वापसि अटाला जेल मुंतक़िल कयो वियो। अपोज़िशन लीडर महमूद खान चकज़ई चयो आहे त सुठो माहौल पैदा थिए थो त ख़बर नाहे केरु ख़राब करे छॾे थो। PTI बानी जी भेनरुनि खे अलशफ़ा अस्पताल में बंदि कयो वियो। PTI चेयरमैन बैरिस्टर गौर चयो त तवक़ा न हुई त PTI बानी खे कंहिं ॿी अस्पताल में शिफ्ट कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट जे हिकु ऑर्डर ते अमल करणु मुश्किल आहे त जमहूरियत कीअं हलंदी। को आहे जेको चाहे थो त मसइलनि जो हल न निकिरे। कसम खणी चवां थो त PTI बानी जी सिहत जो को मसइलो न आहे। सिहत खे इशू बणाइण सियासी बदनियती हूंदी। अपोज़िशन जो ज़मीर उन वक़्तु न जाॻियो जॾहिं नवाज़ शरीफ़ संदसि ख़ानदान ऐं साथियुनि खे क़ैद करे ख़राब वर्ताव कयो वियो। PTI बानी नवाज़ शरीफ़ जी बीमारी ते ठोक ऐं ठठोल कंदो हो। ख़्वाजा आसिफ़ जो क़ौमी असेंबली जे इजलास खे ख़िताब। ख़्वाजा आसिफ़ चयो त PTI बानी सां भेण गॾु हुई। सिहत जे बारे में उहा ॿुधाए सघे थी। जेसी ताईं हुक्मरान अवाम जे घरनि ताईं सहूलियतूं न पहुचाइनि ऐं अवाम खे हक़नि लाइ रुलणो पए, मुंहिंजी नज़र में उहा हुकूमत नाकाम आहे। अफ़सोस आहे त कंहिं जमायत जो मिज़ाज फसाद त कंहिं जो वरी करप्शन आहे। नून लीग जो मिज़ाज ख़िदमत ऐं तरक़ी आहे। ॿियूं जमायतूं ॿिए कमु कनि हा त अॼु मुल्क तरक़ी करे हा। सियासी जमायतुनि जो फोकस ख़िदमत ते हुजणु घुरिजे। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जो तक़रीब खे ख़िताब। मरियम नवाज़ चयो त ॿियनि सूबनि दावा कई हुई त एयर एम्बुलेंस ठाहींदा, पर 2.5 साल थी विया आहिनि। का हिकु एयर एम्बुलेंस न ठाहे सघिया आहिनि। पंजाब कामयाबी सां एयर एम्बुलेंस हलाए रहियो आहे। शाम जे परॾे वज़ीर असद अलशबैनी जी फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सां मुलाक़ात। दिफ़ा ऐं सिक्योरिटी जे शोबनि में सहकार ते इत्तिफ़ाक़। ISPR मूजिबि मुलाक़ात में गॾियल दिलचस्पी जे मामलनि, ख़िते जी सिक्योरिटी सूरताल, दिफ़ाई ऐं सिक्योरिटी शोबनि में ॿितरफ़ो सहकार वधाइण जे इम्काननि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। फील्ड मार्शल गॾियल सिक्योरिटी चैलेंजिस सां मुंहुं ॾियण लाइ गॾियल सहकार ऐं गॾियल कोशिशुनि जी अहमियत ते ज़ोर ॾिनो। शामी परॾेही वज़ीर पारां ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम खे हथी ॾियण लाइ पाकिस्तान जी हथियारबंद फ़ौज जे पेशावराने किरदार जी वाखाण। दिफ़ा ऐं सिक्योरिटी जे शोबनि में सहकार ऐं राबतनि खे वधीक मज़बूत बणाइण जे अज़म जो बिज़ार। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध करे छॾी। डीज़ल ₹1.64 ऐं पेट्रोल 27 पैसा फ़ी लीटर महांगो। नोटिफिकेशन मूजिबि डीज़ल जे फ़ी लीटर क़ीमत ₹363.6 ऐं पेट्रोल जी फ़ी लीटर क़ीमत ₹337.51 थी वई। हुकूमत पेट्रोल ऐं डीज़ल ते डीलर्स जे मार्जन में बि वाध करे छॾी। ज़रियनि मूजिबि डीलर्स मार्जन में ₹1.34 फ़ी लीटर वाध कई वई।
जमायत इस्लामी जो पेट्रोलियम लेवी खिलाफ़ गवर्नर हाउस साॾो 6 ॾींहुं ॿुधणो जारी। जमायत इस्लामी कराची जे अमीर मुनम ज़फ़र चयो आहे त अॼु जलसो थींदो, हाफ़िज़ नईम रहमान ख़िताब कंदो। जमायत इस्लामी जो धरणो 25 करोड़ अवाम जो आवाज़ आहे। नेब कराची जी मुदाख़लत बाद सेक्रेटरी लैंड यूटिलाइज़ेशन दाबेजी में 435 एकड़ सरकारी ज़मीन की लीज़ रद्द करे छॾी। नेब पारां मैसर्स दाबेजी साल्ट वर्क्स प्राइवेट लिमिटेड ऐं मैसर्स इक्वा फूड प्राइवेट लिमिटेड दाबेजी जे मालिकनि फवाद अनवर ऐं साजिद हारून समेत ॿियनि ख़िलाफ़ इंक्वायरी शुरू कई वई हुई। नेब जो चवणु आहे त 435 एकड़ ज़मीन सिंध हुकूमत ऐं रियासत जे तहवील में वापसि वरिती वई आहे ऐं हाणे समूरनि क़िस्मनि जी अॾावत खां पाक आहे। लाड़कानी जी इंतजामिया पारां 700 खां मथे दुकान ढाइण जूं तयारियूं। इंतजामिया 60 खां वधीक दुकान सील करे छॾिया। दुकानदारनि ऐं इंतजामिया विच में शिकताण। दुकानदारनि जो धरणो। मुतासिर दुकानदारनि जो चवणु आहे त 2010 ईस्वी दौरान न्यू बस टर्मिनल में 800 दुकान अलाट कया विया हुआ। माहवार किरायो अदा करण बावजूदि इंतजामिया दुकान सील करे छॾिया आहिनि। जैकाबाद में सीआई पुलिस 19 अफ़गाननि खे गिरफ़्तार करे वरितो। सीआई पुलिस मूजिबि अफ़गानी वैगन ज़रिए कराची वञी रहिया हुआ। अफ़गाननि इल्ज़ाम हयो आहे त एक्साइज़ पुलिस हिरासत में वठण बाद 1,40,000 रुपया रोक ऐं 10 तोला चांदी जो बिस्केट खसण बाद आज़ादु करे छॾियो हो। मेड़ में निगरी सां मुबैना ज़्यादती जी कोशिश कंदड़ जवाबदार गिरफ़्तार केस दाख़िल। पुलिस मूजिबि मंसूर कॉलोनी में जवाबदार 10 वरियनि जी निगरी खे घर खणी वञी ज़्यादती जी कोशिश कई। निगरी जे पीउ जो चवंदार आइस वापराईंदो आहे। सखर में मासूम ॿाड़ी खे मुबैना अगवा करण जी कोशिश। पंजाब वासी 2 भेनरूं सोगियूं। शिकारपुर फाटक वासी काशिफ खोसो जे घर मां 9 महीने जे पुट तलाक खे अगवा करण जी कोशिश कई वई। गरबातन सादिकाबाद वासी 2 भेनरुनि हकानी ऐं खानी खे पकड़े पुलिस हवाले कयो। घरधणी काशिफ खोसो जो चवणु आहे त 2 औरतुनि गदागिरी जे बहाने घर में घिड़ी पुट खे अगवा करण जी कोशिश कई। ऐं दोदापुर भरिसां क़तल थियल 2 ॼणनि जे वारसनि जो जैकाबाद बाईपास ते लाश रखी धरणो। ट्रैफ़िक मुअतल। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं रिंद बिरादरी जे हथियारबंदनि गोलियूं हणी इमाम जान ऐं बरकत अली बुलैदी खे क़तलु कयो। पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार न पई करे नोटिस वठण जो मुतालबो।